हिकिड़ी हदीस मुबारक आहे, सोने नबी साईं उन हदीस मुबारक में जानवर जा कुछ ऐब बयान फरमाया। पहिरियों ऐब हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अंधे ऐं काणे जानवर जी क़ुर्बानी जाइज़ न आहे जंहिंजी अखि ख़राब हुजे। ॿिए नंबर ते हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो लंगड़े जानवर जी क़ुर्बानी जाइज़ न आहे। टे नंबर ते हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो बीमार जानवर जी क़ुर्बानी जाइज़ न आहे। चौथे नंबर ते हुज़ूर साईं फरमायो त ॾुबरे ऐं इंतिहाई कमज़ोर जानवर जी क़ुर्बानी जाइज़ न आहे। हाणे इहे चार शयूं थी वियूं, लेकिन कीअं ख़बर पए त काणो जानवर कंहिंखे चइबो आहे, लंगड़ो जानवर कंहिंखे चइबो आहे, बीमार जानवर कंहिंखे चइबो आहे ऐं कमज़ोर ॾुबरो जानवर कंहिंखे चइबो आहे? इन जी शनाख़्त सुञाण कीअं थिए? त इन जे बारे में उलमा इकराम उसूल बयानु फरमाया आहिनि। पहिरियों उसूल उलमा इकराम फरमायो त जेकॾहिं कंहिं बि जानवर जी हिकिड़ी अखि 30% ख़राब थी वई आहे, 70% सही आहे, 30% ख़राब यानी 1/3 ख़तम थी वई आहे, त उहो जानवर बि काणो शुमार थींदो ऐं उनजी क़ुर्बानी जाइज़ न आहे। टियों हिसो उनजो ख़राब थी चुको आहे। लंगड़ो जानवर कंहिंखे चइबो आहे? जंहिं जानवर जी हिकिड़ी ॼंग ख़राब थी चुकी आहे ऐं उहो जानवर उन ॼंग खे इस्तेमालु नथो करे, ज़मीन ते नथो रखे, बल्कि उनखे गीले हले थो, त इन जो मतिलबु उहो जानवर लंगड़ो आहे, इन जी बि क़ुर्बानी जाइज़ न आहे। टे नंबर ते बीमार जानवर, कीअं ख़बर लॻे त बीमार आहे? उन जी शनाख़्त उलमा फरमाइनि था त जेकॾहिं को जानवर बीमार आहे त उनखे गाहु खाराए ॾिसो। जेकॾहिं गाहु नथो खाए इन जो मतिलबु इहो इंतिहाई बीमार आहे ऐं अहिड़े बीमार जानवर जी क़ुर्बानी जाइज़ न आहे। चौथे नंबर ते ॾुबरो जानवर, कमज़ोर, अहिड़ो कमज़ोर जानवर जंहिंजे नरिन में मिख न हुजे, यानी उनखे जॾहिं क़ुर्बानी जे लाइ क़ुर्बानी वारी जॻह ते वठी वञूं त उहो ॼंगनि खे इस्तेमालु न करे, गीले हले या वेही रहे कमज़ोरी जे करे, त इहो बि कमज़ोर जानवर आहे, इन जी बि क़ुर्बानी जाइज़ न आहे। ऐं इन खां अलावा कुझु शयूं आहिनि, मसलन सिंग जो मसइलो आहे या थणनि जो मसइलो आहे, त उन बारे में उलमा फरमाइनि था त जंहिं जानवर जो सिंग मुंढऊं टुटल आहे जड़ खां, उनजी जड़ बि मौजूदु न आहे, त इहो जानवर क़ुर्बानी जे लाइक़ु न आहे। हा, जेकॾहिं थोरो मामूली मथों टुकड़ो लही वियो आहे सिंग जो या अधु सिंग टुटी वियो आहे तॾहिं फ़र्क़ु न पवंदो, जड़ खां मुंढो टुटी वियो आहे त पोइ क़ुर्बानी न थींदी। ऐं थणनि जे बारे में जेको वॾो जानवर आहे जंहिंजा 4 थण आहिनि, उन्हनि मञा जेकॾहिं हिकिड़ो बि जानवर जो थण ख़राब थी वञे त उन हिकिड़े थण जे ख़राब थियण सां कोई फ़र्क़ु नथो पए, क़ुर्बानी थींदी। जेकॾहिं ॿई थण, 4 थणनि वारे जानवर जा 2 थण ख़राब थी वञनि, यानी अधु उनजो जेको खीर ॾियण जी सलाहियत आहे उहा ख़तमु थी वञे, त पोइ इन वॾे जानवर जी क़ुर्बानी न थींदी। ऐं बकरी में छो त 2 थण हूंदा आहिनि, जेकॾहिं उनजो हिकिड़ो बि थण ख़तमु थी वियो मतिलबु खीर ॾियण जी अधु सलाहियत ख़तमु थी वई, त उन बकरी जी हिकिड़े थण ख़राब थियण सां बि क़ुर्बानी न थींदी।